कंबर रिपोर्टर न्याज़ हुसैन दुनिया की रिपोर्ट मुताबिक़ कंबर ज़िलो एराज़ी ऐं आबादी के लिहाज़ खां उत्तर सिंध जो वॾो ज़िलो आहे, जंहिंमें गवर्नमेंट सिंध सिविल अस्पताल कंबर खां अपग्रेड करे DHQ अस्पताल कंबर जो दर्जो ॾिनो वियो। अरबनि रुपयनि जी मालियत सां हिकु शानदार बिल्डिंग ठाही वई ऐं जदीद सामान मिलियो, पर उन वक़्त जे MS डॉक्टर सईद अख्तर तुनियो खे हैंड ओवर थी। कंबर समेत भर वारे इलाक़नि में ख़ुशी जी लहर ऐं उमेद पैदा थी त हाणे असांखे इलाज जूं सभु सहूलियतूं अस्पताल में मुहैया थींदियूं, पर अफ़सोस DHQ जो दर्जो मिलण सां सिविल अस्पताल वारियूं सहूलियतूं बि ख़तमु थी वयूं। उन सां गॾोगॾु बिजली जूं सहूलियतूं अणल बि आहिनि। MS डॉक्टर सईद अख्तर तुनियो ऐं स्टोर इंचार्ज समेत सभु सणबियूं चार्जूं वठर्स आहिनि। अस्पताल जो सालाना बजटूं नाले मातर अस्पताल ते ख़र्च करे बाक़ी पाण खाईंदा रहिया, जंहिं करे साईं जिन जो हाणे शुमार वॾे मालदार माण्हुनि में थिए थो। वक़्तनि बवक़्तनि कंबर शहर जे मुख़्तलिफ़ शहरी, समाजी, सियासी, तंज़ीमी, सोशल वर्करनि, सहाफ़ियुनि ऐं वकीलनि समेत शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि कंबर अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कया, पर को बि नतीजो बहितर न निकितो। MS डॉक्टर सईद अख्तर तुनियो अॼु बि अस्पताल जा मालिक बणियल आहिनि। असांजो बसि हिकिड़ो ई सुवालु आहे त कंबर जे बाशऊर माण्हुनि खां करोड़ रुपयनि जी सालाना बजट कंबर जे अवाम जे इलाज लाइ आहे या कंबर अस्पताल में मुक़ररु MS सईद अख्तर तुनियो जे लाइ। कंबर जे अवाम जो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे त अस्पताल जे नाले ते ख़र्च थींदड़ बजट जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। ॾिसो दादा हे कंबर DHQ अस्पताल आहे, जंहिंमें बिजली नज़र आहे, जॾहिं त हेॾो यूके सिस्टम आहे, हेॾी बजट आहे, उन जे बावजूद बि हिते अस्पताल में का बि सहूलियत न आहे। हीअ असांजी टोटल इंतिज़ामिया जेके बि आहिनि, जेके बि जेको MS आहे या DHQ सभु करप्ट आहिनि। हिते जेको आहे एतिरा तकलीफ़ी माण्हू आया आहिनि। हिते जेको इंचार्ज जेको अमलो हले थो, अब्दुल फता आहे, पंडित चुकी आहे, ॾिसो अस्पताल में केतिरो पाणी आहे ऐं बिजली जेको आहे सो नाकारा लॻी पई आहे। छाजे करे एतिरी बावजूद बजट जे बावजूद बि एतिरी सहूलियत खां अणलभ लॻी पई आहे।